ॾेरो में म्यूनसिपल जे कचनि मुलाज़मन पारां रतوديرو रोड ते मुतालबनि जी मंता लाइ धरणो हयो वियो आहे। म्यूनसिपल जे कचनि मुलाज़मन ॻڙهي خدابخش भुट्टो लाड़े वटि धरणो हयो टायरन खे ॿाहिरि ॾिनी आहे। मुलाज़मन जो चवणु आहे त 13 वरनि खां ॻڙهي خدابخش में शहीदन जे मज़ार ते ड्यूटी कयूं पिया पर पको नाहे कयो वियो। ॾेरो में म्यूनसिपल जे कचनि मुलाज़मन पारां रतوديرو रोड ते मुतालबनि जी मंता लाइ धरणो हयो वियो। म्यूनसिपल जे कचनि मुलाज़मन ॻڙهي خدابخش भुट्टो लाड़े वटि एहतजाज कयो ऐं टायरन खे ॿाहिरि ॾिनी। एहतजाज कंदड़ मुलाज़मन जो चवणु आहे त 13 सालनि खां ॻڙهي خدابخش भुट्टो में शहीदन जे मज़ार ते ड्यूटियूं कयूं पिया पर उन बावजूद बि इंतज़ामिया पको न पई करे। तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सुमरो खां। नूर मोहम्मद वधीक आगाह कजो। जी बिल्कुल, शहीदन जी मज़ार ते ॻड़ही خدابخش भुट्टो में ड्यूटी कंदड़ रतوديرو ऐं ॾेरो म्यूनसिपल जे कचनि मुलाज़मन जो रोड ब्लॉक करे ॻड़ही خدابخش भरिसां रतوديرو ॾेरो रोड ब्लॉक करे टायरन खे बाहियूं ॾेई احتجاجي مظاهرو करे धरणो हणी वेही रहिया। धरणे जी अॻुवाणी कंदड़ अब्दुल हफीज़ लिगारी, नवीद भुट्टो, शाहिद लिगारी, अदनान अबड़ो ऐं ॿियनि चयो त असां गुज़रियल 13 सालनि खां रतوديرو म्यूनसिपल जा 12 ऐं ॾेरो म्यूनसिपल जा 23 कचा मुलाज़िम शहीदनि जी मज़ारनि ते ड्यूटी कंदा अचूं था पर असांखे पको नथो कयो वञे। असां केतिरा ई भेरा एहतजाज बि कयो आहे पर असांखे कूड़ियूं ख़ातिरियूं कराए एहतजाज ख़तमु कयो वियो पर असांखे पको न कयो वियो। सिंध हुकूमत घटि में घटि मुलाज़िम जी जेका 25,000 पघार मुक़ररु कई आहे, वॾे अफ़सोस सां चवणो पवे थो त असांखे सिर्फ़ु 7,000 रुपया माहवार ॾिना वञनि था। उन्हनि मां हिन महांगाईअ जे दौर में असां पंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र कीअं कंदासीं। उन्हनि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कंदे चयो त असांखे पको करे ऐं घटि में घटि असांजी जेका पघार आहे उहा 25,000 मुक़ररु कई वञे। जी महिरबानी नूर मोहम्मद तफ़सील ॾियण जे लाइ।